ज़हर ज़िंदगी ड्रामे में दमादम मस्त कलंदर शुरू थी चुकी है। हाण धमाल हली चुकी है तमाम जल्द। ओठे जड़ा शैतान उठ ऐं कमीने कमाल खान जड़ा ज़ालिम हाकिम खान सूधो रबन ऐं वारिस रईस गफ़ार खान जे हथां नेस्त ऐं नाबूद थी वेंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामो पंहिंजी पुॼाणीअ जी तरफ़ रवां आहे। तमाम जल्द ज़हर ज़िंदगी ड्रामो 380 किस्त ते ख़त्म कयो वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में मार धाड़ वारो सिलसिलो शुरू थी चुको है। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन जी भेण पठाणी भी मरी वई ऐं रबन जो पीउ भी मारियो वियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे शैताननि जे टोले खे मारण जी गिनती शुरू थी चुकी है। ओठे जा उबतड़ ॾींहं शुरू थिया आहिनि। तमाम जल्द कमीनो कमाल खान भी रईस गफ़ार खान ऐं रबन वारिस हथां मारियो वेंदो। ॿी तरफ़ रईस हाकिम खान जो कमदार भी इन्हीं ज़ालमन जी आड़ में मारियो वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमाम जल्द अवां ॾिसंदा 380 किस्त ते ही ड्रामो पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼी वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल खान ग़रीबन जे मथां वॾा ज़ुल्म कया। उन सां गॾोगॾु ओठे जहिड़ो शैतान उठ भी उन सां बराबर जो शरीक हुयो। रबन जे भाउ राणे खे अकेलो ऐं हीणो करे घुटा ॾेई मारण में सभ खां वॾो किरदारु ओठे जहिड़े शैतान उठ जो हुयो ऐं उन सां गॾोगॾु कमीने कमाल खान जो। पर हाणे अचानक सां ही रईस हाकिम खान भी पैदा थी वियो आहे, जेको कमाल खान जो पगमट यार ऐं उठ जहिड़े शैतान उठ जो भाईवार जो शरीक आहे। इन्हीं हाकिम खान के भी मिट्टी हवाले कयो वेंदो। ॿी तरफ़ नाज़रीन सुणल पंहिंजे पीउ खे बंदूक हणे त पर असल में वाहिद रज़ा वयो तो वयो केॾांहुं। डिघे कद वारे माण्हू खे अकुल घटि हूंदो आहे। इहो वाहिद रज़ा हिन ड्रामे में अची करे हिकिड़ो स्पेल रिकॉर्डिंग जो ॾिनो ऐं ॿिए स्पेल में लापता थी वियो। इहो ज़ाहिर करे छॾियो त वाकई वाहिद रज़ा खे अकुल घटि आहे, सिर्फ़ कद ई वॾो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ असांजी HD TV खे ऐं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्याल। अल्लाह हाफ़िज़।